नाज़िर मीरो ख़ान ज़ियाउल ईमान पब्लिक स्कूल में वणकारी मुहिम जो आगाज़ कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था मुजाहिद हुसैन सूमरो जी ही रिपोर्ट। तो आए स्कूल के लान के अंदर जो शजरकारी कर रहा है, अचो तो उनसे ॻाल्हि ॿोल करियूं त शजरकारी करण सां माहौलियात ते इन मौजूदा सूरत हाल ते कहिड़ा असरात पवनि। इसी हवाले से हर कंहिंखे ख़बर है तो सो जेके प्लांट्स आहिनि या जेके ट्रीज़ आहिनि उहे सो कार्बन डाइऑक्साइड के जज़ब कनि था, जो हानिकारक है असांजी हेल्थ के लाइ, पर वणनि के लाइ वो तमाम ज़रूरी है। बदले में वो असांखे ऑक्सीजन ॾियनि था। असांजा स्कूल भी तमाम सुठा ठहियल आहिनि ऐं असांजा सब्जेक्ट भी तमाम सुठा सही हलंदा आहिनि। हिंदी, इंग्लिश, ग्रामर, साइंस, मैथमेटिक्स तरीके से ज़मीन जो सो ये वण बूटा गुल फ्लावर गार्डन मन जो सो अड़े तरीक़े ज़मीन इन फ्लावर बूटन वणन को सवाइ न ठहंदी है। अड़े तरीक़े से सितारा जी असांजा शागिर्द स्टूडेंट या नंढा जो लिटिल फ्लावर आहिनि तो अड़े तरीक़े से असांजा शागिर्द जेके भी आहिनि उहे इन्हनि बूटनि जी आहिनि। बेहतरीन जोश ऐं जज़्बे सां असां पंहिंजे ॿारनि खे बि ऐं उन्हनि जे पेरेंट्स ताईं बि इहे मैसेज पहुचाईंदा आहियूं त इहे शजरकारी करणु तमामु ज़रूरी आहे, छो त जिथे तालीम आहे तालीम सां गॾोगॾु सिहत बि हिकिड़ी कुदरत जी नेमत